नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे नौशर फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त सहेड़ा डिस्ट्री मानेकर अंदर टेली पोटा शाख जे AL7 पुछड़ी जे आबादगारनि ज़वाल जमील अल रहमान जतोई शरफ अल दीन चांडियो फ़कीर अली नवाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शाख जे पुछड़ी में पाणी न पहुचण तोड़े सवें एकड़नि ते ज़मीन आबाद ऐं गैर आबाद बंजर थियण ख़िलाफ़ आबादगारनि सख़्तु एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौशर फिरोज़ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मुज़फ़र अली अब्बासी पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हींअर मां बीठो आहियां दलीपोटा माइनर ॾे जंहिंजे आबादगारनि जो अॼु हिकु वॾो एहतजाज थियो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असां ताईं पाणी नथो पहुचे ऐं शाखनि जा दरवाज़ा बंदि पिया आहिनि। असांजी ज़मीनूं जेके आहिनि पुछड़ी साइड ते आहिनि, इन करे पाणी नथो पहुचायो वञे। ऐं हिननि जो ॿियो बि चवणु हुयो त मुख़्तलिफ़ हंधनि ते हिननि नूलियूं डायरेक्ट नूलियूं हणी ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे पैसनि एवज़ पाणी विकियो थो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजा कम त सुकी विया आहिनि, असांजो ॿियो फ़सुलु नथो थिए। इन हवाले सां कुझु आबादगार मूंसां गॾु आहिनि, अचो त मां उन्हनि खां हाल अहिवाल पुछूं। त असां पुछड़ी जा ज़मींदार आहियूं। असां हिते हारियूं ऐं जेके नंढा ज़मींदार आहियूं असां टेल वाटर कोर्स आहे जेको दलीपोटा माइनर जो 7A एल आहे। तव्हां हींअर व्यूज़ हिननि दोस्तनि असांजनि ॾिठा त शाख में कंहिं बि क़िस्म जो इरीगेशन जो कोई बि क़िस्म जो दारोगो हुजे, सर्वेयर हुजे, SDO हुजे या इंजीनियर हुजे, कंहिं बि क़िस्म जो हिननि जो ताउन कोन्हे। सालनि खां वठी पाणी ते बंदि आहे ऐं पाणी अचे बि थो हींअर त सफ़ा थोरे मिक़दार में। असां पंहिंजी कोशिशुनि सां खाटी बि खणायूं था ऐं वॾा डोज़र बि पंहिंजे पैसनि सां गवर्नमेंट जो असां सां को ताउन कोन्हे को। हीअ मिली भगत करे दारोगा ऐं मथां जेके बाला ऑफिसर आहिनि उहे पैसा खाई था वञनि ऐं असां वटि पुछड़ी ते पाणी बिल्कुलु नथो पहुचे। असांजो फ़सुलु बि न को वहण आहे न को तिर आहे, का शइ कान्हे का। बाक़ी आहे कमंद जो फ़सुलु जंहिंजो अघु कोन्हे, पर कमंद असां फ़सुलु इहो भिराईंदा था वञूं, हिकिड़ो सुके थो ऐं ॿियो त चयो मथे जेको पाणी आहे 25 त नूलियूं आहिनि। दारोगो जो पाणी खपाइनि था पैसनि ते ऐं जेको असां वटि पाणी पोइ पहुचे कोन थो। असां ग़रीब पाणी कोन्हे को, पाणी वॾो ज़ुल्म आहे। दारोगा बिलदार विकिणनि था पाणी, असां केॾे वञूं? ग़रीब अवाम वीचारा कोडर खणी करे पेर सड़ी विया आहिनि। लप पाणी जी कोन्हे, फ़सुलु बहिलाइण जहिड़ो थी वियो आहे। रुगो बि था विकिणनि पाणी। इहो भट्टी साहिब ऐं खोसो ऐं बिलदार नांग खाइनि, हिकु ॾींहुं न असां ॾिठा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।